तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवांजे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हज़रत शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जी मशहूर किताब बोस्तान जी हिकिड़ी हिकायत। त अचो हलूं था उन हिकायत ॾांहुं। कंहिं दाना पीउ पंहिंजे पुट खे नसीहत कंदे चयो त ए पुटड़ा, हीअ नसीहत कन लाइ ॿुधजांइ ऐं उन ते अमल बि कजांइ। पाण खां नंढनि ऐं हीणनि ते ॾाढो ई ॾहकाव न कजांइ, छो त कंहिं वक़्तु तोखे बि कंहिं ॾाढे सां कमु पवंदो। जेकॾहिं कंहिं खून ख़वार जानवर जे चंबे में अचे सघिजे थो, उन वक़्तु माण्हू कमज़ोर थी पवंदो। मूंसां बि ईअं थियो। आउं जॾहिं जवान हुउसि तॾहिं मुंहिंजे हथां किन कमज़ोरनि खे तकलीफ़ पहुती, पर जॾहिं पाण खां ॾाढे कंहिं ताक़तवार जो हिकु ठौंशो लॻो तॾहिं सभु अरडायूं विसरी वयुमि। हिकु ई ठौंशे अहिड़ो सबक़ु ॾिनो जो वरी न कंहिंखे ईज़ायुमि। सियाणनि जो कौल मशहूरु आहे त कंहिं बि सरदार ऐं क़ौम जे अॻुवान लाइ जाइज़ न आहे जो सुख सां सुम्ही निंड्रूं कंदो रहे। हुन लाइ लाज़िम आहे त पंहिंजे राज ऐं रयत जो फ़िक्र रखे, ज़माने जे गर्दिश जो ख़्यालु रखे। चवंदा आहिनि त नसीहत कोड़ी दवा आहे, ॿुधणु ॾाढी ॾुखी थी लॻे, पर उन ते अमल करण सां सुधारो थिए थो।